हिकिड़े हंधि कंहिं इलाइक़े में हिकु ग़रीब पोढ़ो पीर सन रहंदो हुओ। हुन जा 4 नौजवान पुट हुजनि। चारई भाइर पाण में असुल थोरी घणी ॻाल्हि सां ठहनि बि न। खाधो पीतो ही हूअ गॾु त खाइनि, पर सुबुह जो हिननि जो जहिड़ो हुजे, शाम जो वरी नाराज़गी हुजे हिननि जी। ठहनि असुल पाण में, ठुपी न। पीउ घणी हीला वसीला कया, चइनी पुटनि खे सम्झाइण जी कोशिशि कई त बाबा तव्हां न विड़ो, तव्हां चारई भाइर आहियो, हिकु ई रत आहियो, ऐं उन चइनी भाइरनि जी शादी न हुजे ऐं उन्हनि जी मौत गुज़ारे हुजे, सिर्फ़ु हिकिड़ो पीउ हुजे। पोढ़ो पीर सन त कमाईंदो कोन हो, चारई भाइर कमाईंदा त हुआ, पर पाण में असुल ठहंदा कोन हुआ। पीउ वीचारो घणी हिदायत कंदो हो पंहिंजे पुटनि खे, जेको हुनजे वस में हो सम्झाईंदो हो। नौजवान पुट हुआ त ही पाण में न विड़नि, पाण में ॿधी करे हलनि। पर हिकु चकर उन ॻोठ, उन इलाइक़े में हिकु औरत अची लथी। हाणे उहा औरत अलॻि ई तरीक़े जी माई हुई, तो जेको बि आयो उन सां फिट थियो वेंदी हुई। तो हाणे ईअं हलंदे हलंदे ही जेके चारई भाइर पाण में हुआ, हिन औरत उन्हनि खे बि न छॾियो। हुन सां बि संगत, हुन सां बि संगत, हुन सां बि संगत, हुन सां बि संगत। हाणे इहो कमु, इहो किस्सो ईअं हलंदो रहियो। जॾहिं चइनिनि खे ख़बर पई त उन औरत ते उहे चारई भाइर पाण में विढ़ी पिया। हू चवे त आउं हिन सां शादी कंदसि, हीअ मुंहिंजी आहे। हू चवे त आउं हिन सां शादी कंदसि, हीअ मुंहिंजी आहे। चारई भाइर पाण में इन ॻाल्हि ते माॻे ठुप विढ़ी पिया। पोइ त छिता पाण में दुश्मन थी पिया उन औरत जे करे। हाणे इन ॻाल्हि जी ख़बर संदसि उन चारई भाइरनि जो जेको पीउ हो उनखे पई। चइनी पुटनि खे घुराई ऐं चवणु लॻो त बाबा ॻाल्हि ॿुधो, पाण में चारई भाइर आहियो, अॻु में बि थोरी घणी ॻाल्हि ते तव्हां ठहो कोन था, हाणे त माॻे सफ़ा दुश्मन थी पिया आहियो कंहिं औरत जे करे। इहा औरत तव्हांजी न थींदी। इहा औरत हर कंहिं सां अहिड़े तरीक़े सां हले थी, सो तव्हांखे बि चइनिनि खे फुरे लुटे पई। तव्हां सोचो, जेका औरत हिकिड़े सां, ॿिए सां, टे सां, चौथे सां, इहा औरत कहिड़े तरीक़े जी आहे। तव्हां बि कुझु सोचो, ख़्यालु कयो, ऐं उन औरत जे चकर में तव्हां चारई विड़ो न। पर पीउ घणी हिदायत कई, पर असुल मजाल जो चारई पुट सुधरनि न सुधरिया। इन्हनि जो हाल उहो ई साॻी हुजे, विड़ जहिड़े हिननि जी हुजे ई हुजे। माण्हू ॻोठ राज भाग वारा जेके हुआसीं, सभु हिन चइनी भाइरनि जे जहिड़े खे ॾिसी पिया खिलनि ऐं पिया तमाशो ॾिसनि हिननि जा। पीउ चवणु लॻो, बाबा अमी चारई भाइर आहियो, पाण में हिकु ई रत आहियो, न विड़ो। विड़ण में कुझु ई कोन्हे, ॿधी में ताक़त आहे, तव्हां ॿधी करियो। माण्हू आहिनि मज़ो ॾिसण वारा, ऐं तव्हांजो मज़ो पिया ॾिसनि, तव्हां चारई भाइर हिक ॿिए जा दुश्मन लॻा पिया आहियो। पीउ हवा घणी सम्झायो, पर छोरा असुल ठुप सम्झनि ई न। तो हाणे ईअं कंदे कंदे 2 टे महीना अञा ॿिया बि थी हलिया। औरत हिननि खे फुरींदी रही ऐं हीअ पाण में वरी बि विढ़ंदा रहिया। पीउ चवणु लॻो त हाणे इहे छोरा मोरा ईअं सुधरंदा कोन, हाणे कुझु न कुझु अहिड़ो करियां जंहिं मज़ा हिननि खे मन सम्झ अचे, मन ॼाण अचे। हिकु चकर बीमार थी पियो ऐं पंहिंजे चइनी पुटनि खे सॾणु लॻो। आस्ते आवाज़ में, सिले आवाज़ में चइनी पुटनि खे सॾु करणु लॻो, चवणु लॻो त बाबा मूं वटि अचो, मुंहिंजो कमु आहे अव्हां में। चारई पुट आया। हाणे पीउ बीमार हुजे, चइनी खे उते अचिणो पियो। चारई चवणु लॻा त बाबा हुकम कर, छा तोखे थियो आहे। चई, बाबा हाणे आऊं त बीमार थी पियो आहियां, पर आस्ते आस्ते पियो ॻाल्हाए। पर हिकिड़ो कमु तव्हांखे चवां थो, उहो मुंहिंजो करियो, आख़िरी कमु आहे बसि। ज़िंदगी ते भरोसो न आहे, थी सघे आऊं मरी वञा, पर तव्हां चइनिनि खे हिकिड़ो कमु चवां थो, जेकर उहो कमु मुंहिंजो अवी करे ईंदा त पोइ सही आहे। चारई चवणु लॻा पंहिंजे पीउ खे त बाबा बिल्कुलु कमु तव्हां ॿुधायो, तव्हांजो कमु उहो असीं करे ईंदासीं, जेकर असांजे वस में हूंदो। चई, हा बाबा इहो कमु अव्हांजे वस में आहे। चई, बाबा हाणे कमु मुंहिंजो इहो आहे। पंहिंजे हिकिड़े पुट खे चवणु लॻो त बाबा हीअं कर, अगरि हिकिड़ो कमु तोखे चवां तूं मुंहिंजे लाइ करे ईंदे। चई, हा बिल्कुलु आऊं करे ईंदुसि। चई, हाणे हीअं कर, तूं वञु समुंड मंझां मुंहिंजे लाइ पाणी खणी आ। चई, बाबा समुंड जे पाणी खे तूं छा कंदे। चई, बाबा आऊं छा बि खणी करियां, पर तोखे कमु चयो अथमि उहो कमु करे आ। वञु समुंड मंझां पाणी मुंहिंजे लाइ खणी आ। चई, बाबा ठीकु आहे, आऊं वञा थो समुंड में पाणी खणी थो अचां। हाणे उहो छोकिरो त निकिरी पियो समुंड लाइ, माना समुंड ॾांहुं पाणी खणण जे लाइ। ॿिए खे चई त बाबा तोखे कमु चवां थो, तूं कंदे। चई, हा बाबा जेको ॿुधाईंदे आऊं कंदसि। चई, हाणे तूं हीअं कर, वञु फलाणे हंधि जबल आहे, उन जबल तां हिकिड़ो पथर खणी अचु। चई, हिकिड़ो पथर खणी आ। चई, हा हिकिड़ो पथर खणी आ। चई, बाबा पथर खे तूं छा कंदे। चई, बाबा आऊं छा बि खणी करियां, पर तूं वञु पथर खणी आ, तोखे जेको चयो अथमि उहो कर। चई, बाबा आऊं हींअर ई वञा थो। हाणे उहो छोकिरो निकिरी पियो जबल तरफ़ पथर खणण जे लाइ।
वरी टे खे चवणु लॻो त बाबा तोखे कमु चवां तूं कंदे? चई हा बाबा आउं बिल्कुलु कंदुसि, ॿुधायो। चई तूं वञ झंग में, झंग ऐं ॿेले में वञ, उतां हिकिड़ी टारी मुंहिंजे लाइ वढे कपे खणी अच। चई बाबा झंग में वञा ऐं टारी खे तूं छा कंदे? चई बाबा आउं कुझु बि करियां, तूं वञ उन झंग मञा टारी कपे खणी अच। चई बाबा ठीकु आहे वञा थो। अवा हाणे उहो निकिरी पियो झंग तरफ़ टारी खणण जे लाइ। चोथे खे चवणु लॻो त बाबा तोखे कमु ॾसियां तूं कंदे? चई हा बाबा आउं बिल्कुलु कंदुसि, तूं ॿुधा मूंखे। चई हाणे तूं वञ मुंहिंजे लाइ दरिया जे किनारे ते जेका वारी आहे न, चई हाओ, चई उहा मुठ भरे मुंहिंजे लाइ खणी अच। चई बाबा वारी खे छा कंदे? चई बाबा वारी खे आउं खणी कुझु बि करियां, पर तव्हां चइनी पुटनि खे इहे शयूं मूं ॾसियूं आहिनि, तव्हां वञी खणी अचो। चई हा बाबा आउं खणी थो अचां। उहो छोकिरो निकिरी पियो दरिया तरफ़। हाणे चारई हिन जा पुट, चारई भाइर इन कमनि जे हिसाब सां निकिरी विया। हाणे जेको वॾो पुटु हो पहिरें नंबर वारो, सो निकितो कोड़ो थां वग़ैरह खणी, सो वियो समुंड मञा पाणी खई। ऐं जेको ॿियो सो वियो कंहिं जबल ते वञी पुॻो हलंदे फिरंदे, उतां हिकिड़ो पथर खयो। ऐं टियों वियो ॿेले में, उतां हिकिड़ी उन झंग मञा हिकिड़ी टारी हिन वढी कपी। ऐं चोथों वियो वञी उन दरिया जे किनारे ते, उतां वारी जी मुठ हिन खई। हाणे चइनी भाइरनि अलॻि अलॻि जॻह थी करे वञी उतां इहे चारि शयूं हिननि खयूं। पीउ चवणु लॻो त हाणे छोकिरा मुंहिंजा विया आहिनि, एतिरो त मुंहिंजो चयो हिननि मञियो ऐं इहो कमु मुंहिंजो हिननि कयो, चारि निकिरी विया आहिनि। पर जे न चइनी में ॿधी हुजे, गॾु हुजनि साण, त हिनखे दुनिया वारा कुझु बि कोन था करे सघनि। जेकर हिन ॿधी हुजे, ही पाण में विढ़ियो वेठा आहिनि। अलाह हिननि खे हिदायत ॾे। मूं बि सम्झाइण जी कोशिशि जाम कई आहे, मन सम्झी वञनि। हाणे चारई पुट हिन वारा इहे चारई कमु करे खणी अची पंहिंजे पीउ वटि पुॻा। पंहिंजे पीउ खे चवणु लॻा त बाबा जेको कमु तव्हां चयो सो असीं तुंहिंजे लाइ करे आया आहियूं। हीउ ॾिस मुंहिंजे हथ में समुंड जो पाणी। ॿियो चवणु लॻो त बाबा हीउ ॾिस मुंहिंजे हथ में जबल जो पथर। टियों चवणु लॻो त बाबा हीउ ॾिस मुंहिंजे हथ में उन झंग उन ॿेले जी टारी आहे। चोथों चवणु लॻो त बाबा मुंहिंजे हथ इन मुठ में उन दरिया जे किनारे जी वारी आहे। जी बाबा तव्हां चारई मुंहिंजे लाइ कमु इहो करे आयो जेको मूं तव्हांखे चयो। चई हा बाबा असीं करे आयासीं। चई हाणे बाबा हिन जो छा कंदे? चई बाबा तोखे आउं बिल्कुलु ॿुधायां थो। मुर्की पीउ चवणु लॻो पंहिंजे वॾे पुट खे, जी बाबा तो समुंड सॼो ॾिठो? चई हा बाबा समुंड मूं बिल्कुलु ॾिठो। चई केतिरो पाणी? चई तमामु जाम पाणी हो समुंड में, अंदाज़े खां मथे। चई बाबा पोइ आउं जे अगरि तोखे चवां त समुंड मुंहिंजे लाइ उहो सॼो खणी ईंदे? त उहो छोकिरो चवणु लॻो त बाबा ॻाल्हि ॿुध, समुंड में पाणी तमामु जाम आहे। आउं वधि में वधि खणी खणी ॿ टे फुणा या को ॿ टे थांय तोखे आणे न, सॼो समुंड किथां थो खणिजे ऐं किथां थो भरिजे जो आउं तुंहिंजे लाइ खणी अचां बाबा, ईअं माना करणु मुश्किल आहे। चई कोन खणी ईंदे? चई न बाबा इहा पंहिंजे वस जी ॻाल्हि थोरी आहे। चवंदे थोरो घणो पाणी खणी ईंदो, बाक़ी समुंड किथे थो आउं खणी अची सघां हिते। चई चलो ठीकु आहे। ॿिए खे चवणु लॻो त बाबा तूं खणी आया न पथर? चई हा बाबा आउं पथर खणी आयुसि। चई जबल ॾिठी? चई हा बाबा वॾा वॾा जबल हुआ उते ऐं वॾा वॾा पथर हुआ उते। चई बाबा जे अगरि तोखे आउं चवां त उहे सॼो जबल मुंहिंजे लाइ खणी ईंदे? चई बाबा उहो जबल आउं किथे थो खणी सघां? वधि में वधि खणी खणी हिकिड़ो पथर ॿ पथर तोखे आणे ॾियां। जबल पंहिंजी जॻह तां कीअं हटंदो? इहो जबल खणी तोखे ॾियां बाबा, इहो इंसान जे वस जी ॻाल्हि थोरी आहे जो जबल अची खणी अची हिते रखे। चई मतिलबु कोन खणे? चई न बाबा पंहिंजे वस जी ॻाल्हि कोन्हे। टे खे चवणु लॻो त बाबा तो ॿेलो ॾिठो? चई हा बाबा झंग ॿेलो मूं ॾिठो, टारी बि तुंहिंजे लाइ खणी आयुसि। चई बाबा जे अगरि झंग ऐं ॿेलो तो ॾिठो, जे अगरि तोखे आउं चवां त उन झंग उहो ॿेलो सॼो मुंहिंजे लाइ खणी ईंदे? चई बाबा झंग ऐं ॿेले में तमामु जाम वण टिण आहिनि, उहो कीअं तुंहिंजे लाइ खणी ईंदसि? ईअं थी बि नथो सघे। चई मतिलबु कोन खणी ईंदे? चई न कॾहिं कोन खणी ईंदसि। चोथे खे चवणु लॻो त बाबा ॾे ख़बर वारी? चई हा वारी। चई पोइ इहा वारी सभु मुंहिंजे लाइ खणी ईंदे? चई बाबा वारी तुंहिंजे लाइ आउं एतिरी किथां थो खणी सघां? ईअं थी कोन थो सघे। वारी जो तोड़े आउं खणी अचां? वारी अंदाज़े खां मथे आहे। चई मतिलबु त वारी कोन मुंहिंजे लाइ खणी ईंदे उहा सॼी? चई न बाबा इहो कमु किथां थींदो? त हिते पीउ चवणु लॻो त बाबा हाणे मुंहिंजो मक़सदु इहो आहे, तूं सोच जे अगरि समुंड कतरा कतरा थी ईअं निकिरी वञे त समुंड समुंड न रहंदो, सिर्फ़ु फुणा ई रहंदा। छो जो कतरा कतरा फुणा फुणा थी गॾु करे समुंड ठहंदो आहे। थोरो थोरो करे पाणी समुंड समुंड थींदो आहे। जे अगरि हुन में कतरा कतरा थी कढिजे त समुंड ख़तमु थी वेंदो, समुंड समुंड न रहंदो। ॻाल्हि सम्झ में आई? छोकिरो चवणु लॻो त बाबा बिल्कुलु ॻाल्हि सम्झ में आई। त ॿियो चवणु लॻो, माना ॿिए खे चवणु लॻो उहो पीउ, चई बाबा
पत्थर पत्थर गॾु थियनि था, पत्थर पत्थर गॾु थियनि था तॾहिं ठहे थो वञी जबल। पत्थर पत्थर हूंदा आहिनि तॾहिं ठहनि था जबल। जे अगरि उहे जबल मज़ा उहे पत्थर ज़रा ज़रा थी वञनि त सिर्फ़ु पत्थरियूं ई थी वञनि थियूं, जबल ख़तमु थियो वञे। ॻाल्हि सम्झी वियो हूंदे? जी बाबा बिल्कुलु ॻाल्हि सम्झी वियसि। तई ते टे खे चवणु लॻो त बाबा टारी टारी मज़ा झंग थींदो आहे, टारी हिते टारी हिते, टारियूं थींदे थींदे उन टारियुनि मज़ो यको एॾो सारो ॿेलो थींदो आहे। जे अगरि टारी टारी थी वढिजी वञे ख़तमु थी वञे सिर्फ़ु काठियूं रहिजी वेंदियूं, ॿेलो न हूंदो। आई ॻाल्हि सम्झ में? चौथे चवणु लॻो त बाबा दरिया लहरूं छोलियूं हणंदे 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 उहा वारी गॾु करे पंहिंजो किनारो ठाहे थो मज़बूत। जे अगरि उहा ज़री ज़री थी वञे त दरिया पंहिंजो किनारो न ठाहींदो, ख़तमु थी वेंदो। हाणे इन में तव्हांखे सबक़ु इहो ई ॾियां पियो त बाबा तव्हां अकेला आहियो हमेशह टुटी वेंदो, अकेला आहियो ईअं ई माण्हू तव्हांखे टोड़े छॾींदा, ख़तमु करे छॾींदा। जे अगरि तव्हां इन शयुनि जे मिसाल जी मूं तव्हांखे ॾिनो, जे अगरि तव्हां ईअं हूंदो त तव्हां समुंड जी गहराई वांगुरु हूंदो चारई ॼणा, ऐं मज़बूत जबल जीअं मज़बूत जबल हूंदो, ऐं ॿेले वांगुरु वसत हूंदो, माना पाण में ॿधी में हूंदो जी ॿेलो आहे, ॾिस टारी टारी थी करे ॿेलो थींदो आहे। ऐं वारी वारो बि तव्हांखे ॿुधायो हिकिड़ो मज़बूत बंदि हूंदो आहे, ज़रे ज़रे मञा थी। त हाणे इन चइनी शयुनि जो मिसाल मूं तव्हांखे ईअं ई ॾिनो आहे। तव्हां चारई जे अगरि ॿधी में हूंदो, जीअं समुंड जो मिसाल ॾिनमि, जीअं जबल जो मिसाल ॾिनमि, जीअं ॿेले जो झंग जो हिसाब माना मिसाल तव्हांखे ॾिनमि, जीअं दरिया जे किनारे जी वारी जो तव्हांखे मिसाल ॾिनमि, तव्हां बि ईअं ई आहियो। हाणे उमेदु आहे तव्हां सम्झी विया हूंदो ऐं इन शयुनि वांगुरु तव्हां मज़बूत थी रहंदो जेकर तव्हां पाण में ॿधी कंदो। चइनी पुट जेका हुआ आहिनि पोड़े जा, सो उन्हनि खे ॻाल्हि सम्झ में अची वेची। बाबो जेका बि ॻाल्हि करे थो सा बिल्कुलु सही आहे। जेके बि मिसाल ॾिनी, जेको बि कमु चई सो असीं करे आयासीं। वाक़ई समुंड कतरा कतरा थी वञे, जुदा थी वञे त माना समुंड न रहंदो, पाणी पाणी थी वञे। जेकर पाणी कतरा कतरा ते गॾु थिए थो समुंड थिए थो। जबल बि ईअं आहे, जेकर पत्थर ज़रा ज़रा थी वञनि त जबल न रहंदो, सिर्फ़ु पत्थरियूं रहिजी वेंदियूं। ऐं ॿेले जो मिसाल बि ईअं, दरिया जी वारी जे किनारे जो बि हिसाब माना मिसाल ईअं। बेशक बाबो सही पियो चए, असांखे पाण में विढ़णु न खपे। तो पोड़ो चवणु लॻो त बाबा तव्हां ॿधी करियो, दुनिया जे चवण ते माण्हुनि जे चवण ते न लॻो। माण्हू आहिनि तमाशो ॾिसण वारा ऐं तव्हांखे विढ़ण वारा। ॿधी हूंदी तव्हांजो केरु कुझु बि बिगाड़े नथो सघे। अकेलो अकेलो हूंदो त माण्हू तव्हांखे खाई खपाए छॾींदा। ॻाल्हि खे सम्झो, आऊं तव्हांजो पीउ आहियां, केतिरा ॾींहं मुंहिंजी हयाती हूंदी, केतिरा ॾींहं तव्हांखे आउं सम्झाईंदुसि। ॿधी में ताक़त आहे, सुभाणे तव्हां शादियूं कंदा ऐं घटि में घटि तव्हांजी ॿधी हुजे, तव्हां हिक ॿिए खे कमु था अचो ऐं न बल्कि तव्हां दुश्मन थियो, पाण खे माना पाण में विढ़ो पिया, हिकिड़ी औरत जे करे बि विढ़ो पिया ऐं हू बि तव्हां में नाराज़गियूं आहिनि। चारई चवणु लॻा पंहिंजे पीउ खे ऐं अची पेरनि ते पिया चवणु लॻा त बाबा तूं असांजो पीउ, असांजो वॾो, तुंहिंजी नसीहत हर असांजी अखियुनि ते। अॼु खां ॿीहर असीं पाण में न विढ़ंदासीं, दुश्मनी असांजी ख़तमु, ॿाहिरि असीं ॿधी करे रहंदासीं। पोड़े जॾहिं उन चइनी पुटनि जी ॻाल्हि ॿुधी सो ॾाढो ख़ुशि थियो। चवणु लॻो त बाबा ईअं ई ॿधी में रहो, ॿधी में ताक़त आहे। हाणे कुझु ॾींहं गुज़रिया, 10 ॾींहं, 15 ॾींहं, 20 ॾींहं गुज़रिया। पोड़े ॾिठो त चइनी पुटनि मुंजनि में कुझु न कुझु अकुल अची वियो आहे। पोइ न विढ़नि न जड़नि, ॿधी उन्हनि में हुजे। सो नेठि पोड़ो ॾाढो ख़ुशि थियो। कुझु ॾींहंनि खां पोइ ख़बर पई त उहा औरत वरी ॿिए कंहिं वञी बादशाह वटि वञी रही, उन सां वञी शादी कई। पीउ चवणु लॻो, हिननि खे बि ख़बर पई। पीउ चवणु लॻो त बाबा ॾिठो उन औरत जो कमु, जेकर उहा सची हुजे हा त तव्हां मुंहिंजा कंहिं हिकिड़े सां शादी करे ऐं तव्हां सां कंहिं हिकिड़े सां प्यार ऐं मोहबत करे हा। हुनजो कमु इहो, हुनखे माना पैसो खपियो ते हू लालचण औरत हुई ऐं लालची हुई, तंहिंजे करे तव्हांखे फुरियो लिटियो पिए। माण्हू जंहिंखे चाहींदो आहे, जंहिंसां मोहबत कंदो आहे, जंहिंसां शादी कंदो आहे, सिर्फ़ु हिकु ई हूंदो आहे। हर हंधि मुंहुं थोरी हणंदो आहे। तो हाणे ॾिस, वञी बादशाह सां शादी कई आहे त मतिलबु त हुनजी नज़र दौलत मिल्कियत उन ते हुई न। हाणे ईअं त जेकर तव्हां वटि अञा टाइम इहो रहे हा करे हा त पोइ अव्हांखे त सफ़ा माराए छॾे हा। घटि में घटि तव्हां सोचो सम्झो त माण्हू केतिरे क़दुरु आहिनि। माण्हुनि जी परख रखो, माण्हुनि मां सम्झो त माण्हू छा थो चवे ऐं कहिड़े हिसाब जो, कहिड़े लेन जो माण्हू आहे। चारई छोकिरा चवणु लॻा, चारई भाइर पाण में चवणु लॻा त बाबा बिल्कुलु ॻाल्हि तुंहिंजी सही आहे, असीं काफ़ी सम्झी विया आहियूं। जी बाबा चलो ठीकु आहे। फिलाणे हंधि मुंहिंजो हिकिड़ो अॿनि ॾाॾनि जो खज़ानो पियल आहे। सो जॾहिं आउं मरंदसि सो मुंहिंजी हिकिड़ी काठ जी पेती आहे, उन मंझि उहो नक्शो पियल आहे, उतां तव्हां कढी वठिजो ऐं पोइ उहो खज़ानो कढी करे चारई भाइर पाण में माना विराए खणिजो, ॿधी पाण में क़ाइमु रखिजो।
ऐं शादियूं कजो, मुंहिंजी हयाती ख़बर कोन्हे केतिरा ॾींहं। सो नेठि कुझु ॾींहं गुज़रिया, कुझु ॾींहंनि खां पोइ उहो पोढ़ो पीर सन वीचारो गुज़ारे वियो। चारी ॿाहिरि वञी पंहिंजे पीउ खे दफ़नाए आया। चारी ॿाहिरि ॿधी करे उते रहण लॻा। सो हाणे उन्हनि खे ख़्यालु आयो, चवणु लॻो त बाबो चई हो त असांजी को ख़ज़ानो को मिल्कियत आहे, वञी उहा काठ जी पेती खोलियूं ऐं वञूं उतां उहा मिल्कियत उहो ख़ज़ानो खणी अचूं। चारी ॿाहिरि आया, जेका हिनजे पीउ जी संदूक पुराणे दौर जी पहले अची उहा खोलियूं, ॾिठूं त उन में नक्शो पियल हो। सो आया उतां अहिड़ी जॻह ते हिकिड़ो झरझंग हुजे, चवणु लॻा त ख़ज़ानो हिते ई आहे, नक्शो जेको ॿुधाए पियो। लॻा उते खोटण त ठीकु ठाक संदूक ते हिननि खे मिली, जंहिं मंझि ठीकु ठाक ख़ज़ानो पियल हुजे, जेको हिननि जे अबनि ॾाॾनि जो हुजे, उहो खणी आया। तो घर हिननि अबरो सबरो हो, फ़िलहाल त 2 कमरा हुआ। चारी ॿाहिरि चवणु लॻा त बाबा पाण खे पंहिंजे पीउ नसीहतूं बि सुठियूं करे इहो पाण में ॿधी हुजे। हाणे हीउ ख़ज़ानो आहे, पाण पहिरीं जेको बि आहे घर ठारायूं था ऐं पोइ पंहिंजे हिसाब सां विराए खणंदासीं। सो हिननि 4 कमरा ठाराया, सुठा ठीकु ठाक कमरा 4 हिननि ठाराया ऐं पोइ जेका मिल्कियत हुई पंहिंजे हिसाब सां हिननि विराए खईं। ॿधी त हिननि में पोइ बि क़ाइमु हुई, पर पंहिंजे हिसाब सां हिसो हिसो करे हिननि खयो। जेको बि घर वग़ैरह ठाहे करे उन खां बाद में जेका बि मिल्कियत बची सा हिननि विराए खईं। तो हाणे हिननि पंहिंजे हिसाब सां सुठियूं सुलझुणियूं मायूं छोकिरियूं हिननि पसंदि कयूं ऐं उन्हनि सां हिननि शादी कई। शादी करे 4 ॼणा उन पंहिंजी चइनिनि मायुनि खे उते उन 4 जेके घर हिननि 4 कमरा ठाराया कया, सो उते रहण लॻा। पोइ उन चइनी मायुनि खे घुराए, 4 ई ॿाहिरि 4 हिननि वारियूं उहे मायूं उन्हनि खे घुराए, उन्हनि खे बि 4 ई ॿाहिरि सुठे नमूने सां हिदायत करणु लॻा, नसीहत करणु लॻा ऐं चवणु लॻा त असांजो पीउ असांखे अहिड़े हिसाब सां सम्झायो करियो, असीं त अॻे हुआसीं पंहिंजो पाण में दुश्मन। सो विढ़ंदा झंडा जाम हुआसीं, पर ॿधी में ताक़त आहे। जीअं असां ॿधी कई आहे त असां कामयाबु आहियूं ऐं असीं सुठा सोला बि आहियूं। ॿधी में वॾी ताक़त आहे। सो ॿाहिरि आहियूं, ॿाहिरि न असीं कोन विढ़ंदासीं, पर तव्हांखे इहा हिदायत करियूं था त तव्हां 4 ई जेको आहे सो असांजूं माना अलॻि माना असांजी माना मायूं आहियो, चइनिनि खे तव्हांखे इहा ई हिदायत ऐं जेको आहे सो असीं करियूं था त कॾहिं बि असांखे न विढ़ाइजो। असीं 4 ई ॿाहिरि आहियूं, कॾहिं बि न विढ़ाइजो ऐं थोरी घणी ॻाल्हि ते न झेड़ो पाण में कजो, न विढ़जो न कजो, जीअं असीं इन ॻाल्हि ते जेको आहे सो विढ़ूं न। तो तव्हांखे हिदायत करियूं था, जेको बि कुझु आहे सो विच ते आहे ऐं जेको बि हाल आहे सो अव्हां सां ओरींदासीं। जेको कुझु आहे असांजो आहे, जहिड़ो तव्हांजो आहे, न तव्हां कंहिंजी में अचिजो, न कंहिंजे चए ते लॻिजो, न पाण में विढ़जो। जीअं असांजी मोहबत आहे तीअं तव्हां में बि इहा मोहबत बरक़रार हुजणु खपे ऐं असां ॿाहिरनि खे कॾहिं बि तव्हां विढ़ाइजो न। हाणे इन चइनिनि पंहिंजे पीउ जी नसीहत जे हिसाब सां पंहिंजी मायुनि खे बि हिननि सुठे हिसाब सां सुठे चङे नमूने सां हिननि बि सम्झायो। 4 ई मायूं चवणु लॻियूं त बिल्कुलु असां मज़ा का शिकायत न ईंदी। सो ॾींहं वक़्तु गुज़रंदो रहियो ऐं हिननि पंहिंजे हिसाब सां किथे माल ढोर वरितो, कंहिं हुन वरितो, कंहिं हुन वरितो, पंहिंजे हिसाब सां उन्हनि जी कंदा रहिया, महिनत मज़ूरी बि कंदा रहिया। कॾहिं बि न कंहिंजो बुरो चाहियो, न कंहिंखे हिननि चयो ऐं सुठे नमूने सां ॿधी जे हिसाब सां हलंदा रहिया। सो ॾींहं वक़्तु गुज़रंदा रहिया। पोइ हिननि खे औलाद बि थी वियो, कंहिंखे हिकिड़ो ॿार त कंहिंखे 2 ॿार। ईअं कंदे कंदे हिननि जी मायुनि में बि मोहबत उहा ई क़ाइमु रही। सो कॾहिं बि कंहिंखे हिननि न ग़लति चयो न चाहियो, मायूं बि पाण में न विढ़ियूं ऐं न ई ॿाहिरनि खे जुदा चवण जो न करण जो न हिननि चयो न कयो। सो ॿधी में ताक़त आहे, ॿधी हिननि जी बरक़रार ईअं हलंदी रही ऐं ही कामयाबु सुठा सोला थींदा रहिया ऐं ही कॾहिं बि वरी दुश्मनी वारो रस्तो हिननि अख़्तियार न कयो। सो चवनि था ॿधी में ई ताक़त हूंदी आहे। सो दोस्तो, उमेदु आहे त हीअ कहाणी तव्हांखे पसंदि आई हूंदी। तो वरी हाज़िर थींदासीं नई कहाणी सां गॾु। मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक ज़रूरु कंदा। जिते हुजो आबाद हुजो। अल्लाह हाफ़िज़।